अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरनि जी वस्ती तमामु जल्द अची रहियो आहे। सोप सीरियल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हांजे चैनल सिंध टीवी ते। हिन ड्रामे जा डायरेक्टर आहिनि बहितरीन इंसान सैयद ख़ालिद शाह ऐं कहाणीकार आहिनि अयूब गुल साहिब। तमामु जल्द दोस्तों हीउ ड्रामो ऑन एयर थींदो ऐं इन जी पहिरीं एपिसोड मुंहिंजे ख़्याल में लॻभॻि दिसंबर जे आख़िरि या जनवरी में निशर कई वेंदी सिंध टीवी चैनल ते। ऐं हीउ ज़बरदस्त सोप सीरियल आहे ऐं जेको आहे वेरनि जी वस्ती तव्हां पाण सम्झी सघो था, जंहिंमें जेको आहे रिमशा शहज़ादी, हाजन प्रेमी ऐं वॾा वॾा नाला इन जेका आहिनि अदाकार इन ड्रामे में। ऐं हिन ड्रामे जेको आहे दोस्तों अञा आयो ई न आहे। अॻे जेका हिन कामयाबी समेटे वरिती आहे, जिथे किथे हिन जो नालो फैलिजी वियो आहे ऐं नाले जे हिसाब सां माण्हू अंदाज़ो हणी रहिया आहिनि ॿिया माण्हू त हिन जी कहाणी बि अहिड़ी हूंदी जहिड़ो नालो आहे। बिल्कुलु दोस्तों, जंहिंजो नालो ई आहे वेरनि जी वस्ती, उहो ड्रामो घटि नथो थी सघे ऐं उहो ड्रामो हिन में मार धाड़ बि ॾाढी ॾेखारी वई आहे ऐं हिन जी कहाणी बि ज़बरदस्त आहे। ऐं इन में बलोची टाइप ते कुझु झलक बि ॾिनी वई आहे, जंहिंमें जेको कपिड़नि जो वेस आहे रिमशा शहज़ादी जो उहो बलोची टाइप जे हिसाब सां आहे। बहरहाल ड्रामो ज़बरदस्त आहे। तमामु जल्द तव्हां ऐं असांजे अॻियां ईंदो ऐं इन जी कहाणी तव्हां असां लुत्फ़ अंदोज़ थींदासीं। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।